बाजी तो नहीं लिया कीअं अदा नंढा मञे ई न नता न मञे पर अदा नंढा ॻाल्हि ॿुध अॼुकल्ह रोज़ी में सफ़ा मज़ो न आहे 100 रुपया ॾियारी बि नथी अदा नंढा मलूक मंडे जेको आहे न वार्निंग ॾिनी आहे चयो अथई त हे हफ़्तो जेकॾहिं रोज़ी न ठही न त आलापन लाइ बि ॿियो रखंदो हाँ दा इहा त गणती जहिड़ी ॻाल्हि आहे ईअं न दा पोइ हीअं कर दा फटाफट उस्ताद मंज़ूर सखीराणी जे गाने ते धुन ठाहे त मन का रोज़ीअ में वाधारो अची वञे ठीकु आहे दा वॾा ठीकु आहे पर उस्ताद जी दुनुनि ते सीटूं ठही आयूं आहिनि ॾेई वञ 10 रुपया जानी अचानक चोर ईंदो आहे बी अदा नंढा इहा धुन मां तोखे ॻाए थो ॿुधायां ॾेई वञ 100 रुपया जानी अचानक चोर ईंदो आहे दुनिया ते नाहे पावर विष्णी खीसो कटींदो आहे ॾेई वञ 100 रुपया जानी अचानक चोर ईंदो आहे वाह 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 अदी वॾी अॼु मुंहिंजी फेसबुक ते शेयर थियल पिक खे तो न लाइक कयो आहे ऐं नई वरी कमेंट कयो आहे ना अदी नंढी अहिड़ी ॻाल्हि न आहे जॾहिं खां ही ॻोठाणा अची मथे में लॻा आहिनि त फेसबुक यूज़ करण खां दिलि ई खटी थी वई आहे हा अदी वॾी काश या पहिरियां ख़बर हुजे हा त हे फ़क़ति प्राइमरी पास आहिनि ऐं हिननि जो फेसबुक अकाउंट जेको आहे न उहे हिननि जा भाइटिया हलाईंदा आहिनि जेके हिननि जूं तस्वीरूं गाॾियुनि में ऐं ज़मीनुनि ते कढियल आहिनि न उहे महज़ तस्वीरूं आहिनि ऐं इहे त सिर्फ़ु कंगला आहिनि बस अदी ये पूर न पट जेको नसीब अदी नंढी कर ख़बर यो तो वारो मंठार को रोजगार करे तो या अञा त शायरी में मुंह पियो आहे किथे अदी हाणे त राति जो सुम्हण बि नथो जे कमरे जी लाइट ऑन कयो वेठो आहे चए थो मुंहिंजी शायरी जी आमद थी थिए बस अदी छॾ तूं ॿुधा अदे शकूर जी रोज़ी बाबति वेंदो आहे मलूक मंडे सां चए पियो मज़ो नथो करे मलूक चए पियो त रश में मज़ो नथो अचे सही नथो हलाए हाणे त बाजो बि वठी ॾिनोमांसि त जीअं प्रैक्टिस करे तू बि हाणे मंठार खे मोकिल मलूक चए पियो त हिकिड़ी पोड़ी जी टंगू कटरा उनखे मंडो कराइणो आहे ईअं मोबाइल मार्केट में बीहण लाइ मंठार खे मोकिलियूं त रोज़ी खांसी थींदसि उहे त इहो निकमो अटे ते चटी आहे न चओ मुंहिंजे मुन्नू खे निकमो हाणे चए पियो टीवी लाइ ड्रामा लिखंदुसि टीवी वारा वरी कहिड़ा हिननि खे पैसा ॾींदा पैसा भले न ॾियनि पर हुन फनकारनि वांगुरु पैसा वठंदा बि त न ऐं घटि में घटि मुंहिंजे मंठाण जो नालो टीवी ते त हलंदो न निकमो त तुंहिंजो मुड़ुसु शकूर आहे जंहिंखे तरीक़े सां बीहण बि नथो अचे तू पंहिंजी बकवास बंदि कर छो ॿियो को शकूर कंदो छा निकिरी वञ मुंहिंजे घर मां न कमरे मां जेतो हिन घर में तुंहिंजो हिस्सो आहे एतिरो ही हिन घर में मुंहिंजो बि हिस्सो आहे निकिर ॿाहिरि इन जो फ़ैसिलो अॼु थियणु घुरिजे हाल मां बि अचां थी अची बाबा दुश्मन जे लेके तारीफ़ थो करी छा थियो मुनो उठी बिना दुश्मन जी शायद न ॿुधाए उठी हल पंहिंजे घर हलूं हल छा थियो हिन सनम तोखे निकमो चयो आहे न हे को वॾी ॻाल्हि थोड़ी आहे हे त अदी सनम उहा शायरी पे ॿुधई जेको मां सफ़ाई पे कई न त हिन ॿुधी वरिती हे शायरी ॿुधई हूंदई मां त निकमो आहे जानी पर तूं त नौकरी ते आहे माठ कर हिते पाणी मथे का चढ़ी वियो आहे ऐं तोखे वरी मज़ाक लॻी आहे पाणी मथे को चढ़ी वियो आहे छा ॿोॾ थी अचे छा बोर्ड खां बि वॾो मसलो थी पियो आहे बोर्ड खां बि वधीक ख़तरनाक आहे छा ज़िलज़िलो पियो अचे छा ज़िलज़िलो अचे या बोर्ड थे हाणे हले गी थींदी शकूर हाणे जो हाणे हलण जी कर उथ हल वञो था दोस्तो हा
सिर्फ़ पंहिंजे कमरे में। ओहो पंहिंजे कमरे में। हा पंहिंजे कमरे में, लेकिन पहिरों इहो कमु कर त कमरे मां धाॻो खणी अंगण खे बाद कर, बाक़ी मां तोखे हल कमरे में सम्झायां थी। अंगण खे ई बंदि करे थी सघे धागे सां।